अस्सलाम वालेकुम, भलीकार, खुश आमदीद, गुड इवनिंग टू ऑल। प्रोग्राम सिंधी संगीत चैनल सिंध टीवी जे प्रोग्राम सिंधी संगीत में मां भलीकार चंद अगेन तव्हां सभिनी खे वेलकम, भलीकार, खुश आमदीद, बख़ैर आगले, गुड इवनिंग टू ऑल। आई होप कि जेके ख़ूबसूरत अखियूं ऐं समायत ॿुधी रहियूं आहिनि, जेके सुठियूं सुठियूं समायत ॿुधी रहियूं आहिनि, जेके बाक़ाइदा ज़ौक़ रखण वारियूं समायत ॿुधी रहिया आहिनि, सभिनी खे भलीकार चवंदमि। तव्हांजे चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी ख़ूबसूरत प्रोग्राम सां गॾु ख़ूबसूरत सिंगर असांजे घर भाती सां गॾु हाज़िर आहियां। उम्मीद अॼु प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो ऐं यकीनन स्टार्टिंग थी चुकी आहे ऐं अभी तो पार्टी शुरू हुई है। सो असां सां गॾु असांजा घर भाती तमामु बहितरीनु ऐं हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत गाने जी तरफ़। छो प्रोग्राम खे असां स्टार्ट कंदासीं बाक़ाइदगी सां ऐं आहे की तव्हां तमामु घणो इंजॉय कंदा। ऐं पेज आहे सिंधी संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं प्रोग्राम कीअं लॻंदो आहे, सॉन्ग कहिड़ा ॿुधंदा आहिनि, कहिड़ा सॉन्ग ॿुधणो आहे, यकीनन तव्हां असांखे ॿुधाईंदा कयो, मैंशन कंदा कयो, जीअं ईज़ीली रहे प्रोग्राम में कॉल करणु तव्हांजे लाइ ऐं सिंगर खे असां घुराए सघूं था प्रोग्राम। ठीकु आहे जी। छुटी थींदी आहे न पोइ मां पब्लिंग कंदी आहियां, ईअं ई कंदी आहियां, को मसइलो न आहे, वरी मैनेज करे वठंदासीं। पोइ हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत गाने जो, हलूं था गाने तरफ़, इंजॉय था कयूं, मिलूं था हिन गाने खां पोइ। लेकिन तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी।
Once again, welcome, भली कार खुश आमदीद to all जेके खूबसूरत अखियों असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके समय तो ॿुधी रहिया आहिनि, सभिनी खे भली कार खुश आमदीद, बख़ैर अगले गुड इवनिंग टू ऑल। आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ जानदार शानदार ऐं धमाकेदार हूंदो। डेफिनेटली छो हिन प्रोग्राम में हमेशह वांगुरु गुलाब जा गुल जेके असां कलेक्ट कंदा आहियूं, पोइ केतिरा सारा गुल थींदा आहिनि, केतिरी ख़ुशबू हूंदी आहे, तव्हांजे जेके कॉल्स आहिनि उहे असांखे मोट ॾींदियूं आहिनि। प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लॻारी हिकु दफ़ा ॿीहर तव्हांजी ख़िदमत में तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। जी जनाब, असांजे घर बाती फ़नकार इरफान अली ऐवान कंधकोट खां भली कार चवंदा, तव्हांखे कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, जोड़ मतारा चङा भला? माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह। इंट्रोडक्शन के में करायो हूंदो। ऐं कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़ ऐं ढोलक ते आहिनि उस्ताद आसिफ अली। बख़ैर आगले, खुश आमदीद, गुड इवनिंग टू ऑल। कीअं आहियो, तव्हां बि ठीकु आहियो? आहियो कि ठीकु ई हूंदा, अॼु जेको अॼु शाम जेका आहे न सभिनी नओं था कयूं, छा ॻाल्हि कंदा। नाज़िन, प्रोग्राम सिंधी संगीत जो पेज आहे सिंध ऐं संगीत, इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं लाइक करणु न विसारियो, छो त पेज खे लाइक न कंदा त असांखे मज़ो ख़ासि न ईंदो। ऐं ॿुधायो, मेंशन कयो कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था हिन प्रोग्राम में ॾिसण जे लाइ, ऐं अगरि थोरी चेंजिंग चाहियो था हिन प्रोग्राम में त उहो ॿुधायो। सवाइ मुंहिंजे ईअं न चयो त किरण चेंज थिए, छो त मां त हिते ई आहियां अञा। सो बहरहाल तव्हांखे अगेन भली कार चवंदासीं ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम सीड़ाए करे हिन प्रोग्राम में आया। कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। कंदकोट खां ई आया आहियो या बेसिकली कराची में हिते किथे आहियो? कंदकोट खां हिकु ॾींहुं थियो आयासीं प्रोग्राम जे सिलसिले में। हा, सो तव्हांजी ख़िदमत पेश थियासीं। सही आहे। स्टार्टिंग कॾहिं खां थी, केतिरो टाइम थियो आहे? स्टार्टिंग स्कूल जो दौर हुयो तक़रीबन 96 में, प्रॉपर तरीक़े सां 2000 में मां सम्झां थो 99 में PTV में थी आहे, पंहिंजो एंट्री वग़ैरह सभु प्रोग्राम कयासीं PTV जा। सही। ऐं उन खां एल्बम कयासीं, तक़रीबन 15-16 ऑडियो एल्बम आहिनि PTV में। हा, PTV में जॾहिं तव्हां स्टार्टिंग कई, वर्क जी पंहिंजे बेस जेके ॼमाई, पंहिंजो जो बुनियाद ॼमायो, त उहो केतिरी एज हुई? हाणे एज ते ॻाल्हायूं, अगरि मायूं त लिकाईंदियूं, ॾिसो भाई लिकाइनि था। मां त इहो अर्ज़ु कयां थो न त जीअं 2000 खां स्टार्टिंग कई आहे, त हाणे 35 यानी कि 35 33 या 4। त हाणे केतिरा एल्बम तव्हांजा मार्केट में आहिनि? तक़रीबन 16 एल्बम आहिनि। PTV में एज ए सिंगर तव्हां? एज ए सिंगर। कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम जेके उते मशहूर आहे, जेके परख वग़ैरह? परख में कयासीं, परख में एंट्री हुई, सिंध संगीत में हुई, सब रंग कचहरी, रोशन तारा, तक़रीबन जेके प्रोग्राम हुया सभु उते मज़ो आयो? माशाअल्लाह ज़बरदस्त। आई होप कि PTV जा प्रोग्राम, असांजा प्रोग्राम थोड़ा चेंज हूंदा आहिनि, थोरो हिते चंचल वधीक हूंदो आहे प्रोग्राम, लेकिन तव्हांखे ओड़ो ई मज़ो ईंदो या मे बी थोरो वधीक अचे? मज़ो अचे पियो माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त मचो। तो बहरहाल स्टार्टिंग कयूं था प्रोग्राम में। पहिरियों कलाम कहिड़ो ॿुधाईंदो त असांजा हाज़िरीन नाज़रीन जेके ॾिसनि पिया, जेके ॿुधनि पिया, उहे बि हाणे दिलि लॻाए करे ॾिसंदा, पंहिंजी प्लेसिंग ते वेठल हुजो, मूव न कजो किथे बि। जी, ओवर टू यू। छा ॿुधाईंदो? शुरूआत में आहे हुज़ूरन साईं जी जेका ॿोल आहे, हुज़ूरन साईं जो जानपुर में आहिनि। हा, त हुनजो ॿोला पंहिंजी कंपोज़िशन थियल आहे, हिकिड़ी तमामु प्यारी कंपोज़िशन आहे, गज़ल टाइप। बिस्मिल्लाह, त पोइ थी वञे, देरि न थिए।
तमामु बहितरीनु मुंहिंजो साओ सिके हमेशह चवंदा आहिनि सुठी पोइट्री सुठी जेका सिलेक्शन असां कंदा आहियूं उन में का मीनिंग हूंदी आहे त ऑटोमेटिक हिकिड़ी रूह खे राहत मिलंदी आहे ऐं उहो चवंदा आहिनि न मौसीक़ी रूह जी ग़िज़ायत कीअं डेवलप थिए त ईअं ई थींदी आहे सो बहरहाल प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लागारी हिकु दफ़ा ॿिया ख़ूबसूरत सॉन्ग खां पोइ हाज़िर थी आहियां यकीनन वैसे बि शॉर्ट लॻनि पिया लेकिन हाणे प्रॉपर वे में थी आहियां सो यकीनन म्यूज़िक ॿुधणु म्यूज़िक सां लॻाव रखणु कॉल करणु एप्रिशिएट करणु पेज सिंध ऐं संगीत मां इन करे रिमाइंड कराईंदी आहियां त काफ़ी पेज हिकु भेड़ा हूंदा आहिनि लेकिन सिंध ऐं संगीत पेज जंहिंजो लोगो अहिड़ो ई हूंदो आहे डार्क कलर जो ब्लू इन में वञी करे इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था हिन प्रोग्राम में ॾिसणु रिपीट थियण बि त नाला मैंशन कयो त जीअं ईज़ी रहे तव्हांजा SMS जेके तव्हां असांखे कया थोरी देरि में या राइट नाउ बिल्कुलु हाणे स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि जेकॾहिं तव्हां ॾिसी रहिया हूंदो ऐं वधीक असांखे SMS कयो लाइव प्रोग्राम खे एप्रिशिएट करणु या कॉल करणु ईअं लॻंदो आहे त ऑक्सीजन मिली वई असांखे गॾो गॾु वधीक ऑक्सीजन मिलण जे लाइ हिकिड़ी ॿी कॉल आहे ॾिसूं त केरु जी अस्सलाम वालेकुम किथां आहिनि असां सां गॾु लाइन ते हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु ऐं किथां खां अदी मोहम्मद अकबर डिस्ट्रिक्ट उमरकोट अदा नालो मोहम्मद अकबर डिस्ट्रिक्ट उमरकोट मोहम्मद अकबर कीअं आहियो ठीकु आहियो शुक्र आहे अमी अदी कीअं आहियो ठीकु आहियो बसि अदा हींअर फ़िलहाल ॾाढो सुठो प्रोग्राम हले पियो अदी अवां जो ॾाढो सुठो थैंक यू सो मच तव्हांजी मोहबतूं तव्हांजो प्यार बसि ईअं ई असांखे मोहबतूं प्यार ॾींदा रहो ऐं कॉल्स कंदा रहो जी अदा छा फरमाइश आहे जी अॼु अदी भला ही फरमाइश हिकिड़ो गानो ॿुधणो आहे सरमत सिंधी जो भला ॿुधाए सघंदा ही अरफान जी आवाज़ में न तव्हां ॻाल्हाए सघो था तव्हां चई सघो था पाण ई अच्छा महिरबानी अवां जी अदी महिरबानी जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा हेलो अस्सलाम वालेकुम सर हेलो अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा आहियो ठीकु आहियो कहिड़ा हाल आहिनि साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ठीकु ठाक मज़े में साईं शुक्र आहे दुआऊं आहिनि अवां जी अला करे ख़ुशि हुजो साईं असांजी फरमाइश आहे हिकिड़ी जे पूरी करे सघो था सरमत सिंधी जो गानो आहे जी ॿुधाए सघो था सरमत जो बि कोशिशि कंदासीं छो जो टाइमली सरमत सिंधी जो जॾहिं हिन दुनिया मां हिकु ॿ लाइनूं अगरि तव्हांखे यादि हुजे त ॻाए छॾिजो हा ॻाए ठीकु आहे हिकु लाइन ॿुधायूं था फरमाइश ते बिल्कुलु हो जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि घणनि खे असां फरमाइश हूंदी आहे त फरमाइश शामिल करणी पवंदी आहे लेकिन थोरा पंहिंजा गाना हूंदा आहिनि थोरा केसेट्स जा गाना हूंदा आहिनि भाउ जा पंहिंजा गाना हूंदा आहिनि एतिरो परे खां आहिनि त हुननि जा गाना बि ॿुधो न जी हाणे तव्हां छा ॿुधाईंदो कहिड़ो कलाम ॿुधाईंदो कलाम चवां पई कलाम ॿुधाईंदो सिराइकी ॿोल आहे उहो तव्हांजा गुण जॾहिं सिराइकी तव्हां साम्हूं वेठल आहे सिराइकी ॿोल न हुजनि त मज़ो न ईंदो महफ़िल में जी थी वञे नहीं करे बैठा सजण में को दिल तवला दे दिल तवला दे दिल तवला दे नहीं करे बैठा सजण में को दिल तवला दे नहीं करे आहता हामी तेरे
कोनी आपे पुज सयला सजण में को दिल तवला रे 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 नहीं करे शायरी में छा कयो अल्लाह ताला पुजंदो कुछ भी कोन छे भाई ब्रेक जो टाइम माने वठो त ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ मिलूं था कारे ना वञो ॾिसंदा सिंध टीवी है Once again, welcome. भले कार खुश आमदी थोरो स्टाइल हाणे पे पर अची मचारा खैर आहे लाइव में थींदो रहंदो आहे वॾनि शहरनि में नंढी नंढियूं ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी मूंसां गॾु असांजे घर भाती प्रोग्राम में फनकार आहिनि इरफान अली अहवान कंदकोट खां कीबोर्ड ते उस्ताद मोहरम नाथ ऐं ढोलक ते उस्ताद आसिफ अली सभिनी खे अगेन भले कार खुश आमदीद गुड इवनिंग ऐं यकीनन अॼु म्यूज़िक हूंदो तव्हां लाइ बहितरीन शानदार लाजवाब मज़ेदार मज़ो ईंदो एंजॉय कंदो ऐं हाणे असां गाने तरफ़ ईंदासीं कहिड़ो गानो तव्हां असांखे ॿुधाईंदो उस्ताद मनु सखराणी तमामु प्यारो गीत गायो आहे फरमाइश बि आहे ठीकु आहे उहो तव्हांजे को पेश ऐं मंज़ूर सखराणी साहब तमामु वॾा जेके आहिनि सिंधी जा नाला तमामु बहितरीन सिंगर असांखे ॾिसी रहिया आहिनि प्रोग्राम खे फरमाइश बि कई अथनि एप्रिशिएट कयो अथनि तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सो मच मंज़ूर सखराणी साहब तव्हां असांजे प्रोग्राम खे लाइक कयो पिया ऐं ॾिसी रहिया आहियो ऐं ॿियो उस्ताद हमीद राजपर भी असांजे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो वेरी मच तव्हांजी वॾी वॾी महिरबानी प्रोग्राम में कॉल करणी ॾिसण जी ऐं हाणे जेको आहे गानो तव्हांखे डेडिकेट था कयूं जी तव्हां उस्ताद मनु सखराणी जो नाम कयूं था असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा असीं प्यार करण वारा माण्हू 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 दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा हिकु तुंहिंजी सूरत ते मन हो पंहिंजी मोहबत ते मन हो हिकु तुंहिंजी सूरत ते मन हो पंहिंजी मोहबत ते मन एतबार 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 करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा
तकरार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा बेशक उस्ताद बुखारी कहीं सिख में उम्र गुजारी बेशक उस्ताद बुखारी इकरार 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 करण वारा माण्हू उसी प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा असीं प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा तमाम बेहतरीन दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू नो डाउट तमाम बेहतरीन शायरी उस्ताद बुखारी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त हिकु खां हिकु गाना आहिनि हिकु खां हिकु शायरी आहे तमामु बहितरीनु मज़ो अची रहियो आहे यकीनन तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो अॼु जो प्रोग्राम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्यार करण वारनि जे नाव आहे ठीकु आहे नफ़रतनि खे छॾे ॾियो नफ़रतनि में कुझु आहे बि कोन प्यार कयो प्यार में ई मज़ो आहे प्यार में ई ज़िंदगी आहे ज़िंदगी तमामु घटि आहे तमामु नंढड़ी आहे का ख़बर न पवंदी आहे अॻियों वक़्तु अॻियों पल असांजे लाइ छा खणी थो अचे ठीकु आहे सो कोशिशि कयो भला थधे दिमाग़ आहे त सभु माण्हू जुनून ऐं क्रेज़ी लेकिन थधो रहे कोशिशि करे कूल रहे दिमाग़ी तौर ते सो उस्ताद मोहरम नाज़ जी छा ॻाल्हि कयूं माशाअल्लाह हर फन मौला आहियो तव्हां जिते तारीफ़ कयूं घटि आहे हर म्यूज़िक में जिते सुर हुजे न हुजे मूं जहिड़ी जेका बेसुरी सिंगर हुजे तॾहिं सुर लॻी वेंदो आहे सो बहरहाल शाइरी जी अगरि ॻाल्हि थी रही आहे उस्ताद बुखारी जी ॻाल्हि थी रही आहे त हाणे मां पुछंदमि त केतिरो ज़ौक़ु आहे तव्हांखे शाइरी में केतिरो बाज़ौक़ु आहियो तव्हां शाइरी पढ़ण में शाइरी पढ़ंदा आहियो या ॿुधंदा आहियो सिर्फ़ु शाइरी जेकी सुठी हूंदी आहे कोशिशि कंदा उनखे कंपोज़ कयूं उन हिसाब सां बाक़ी पढ़ण जी हद ताईं थोरो घटि आहियूं अच्छा पोइ तव्हांखे सिलेक्शन केरु कराईंदो आहे त हीउ गानो जेको आहे हीउ सुठो आहे हीउ ॻायो हिट वेंदो जॻह शाइरी आहे ज़ाहिर तक़रीबन जेकी सिलेक्शन आहे या कंपोज़िशन आहे मां पाण ई कंदो आहियां अच्छा जेकी शाइरी सुठी हूंदी आहे कोशिशि कंदा आहियूं पेश कंदा आहियूं पाण यानी की कंपोज़िशन कई पाण सिलेक्शन सही आहे एल्बम जी तरह जॾहिं तव्हां ॻाल्हि कई आहे त तव्हांजा पंहिंजा ई गाना हूंदा जेके तव्हांखे तमामु घणा वणंदा हूंदा ऐं हमेशह झुंगारींदा गुनगुनाईंदा रहंदा कहिड़ा गाना आहिनि वो इलाही सारा सॉन्ग्स आहिनि शामिल कंदा आहियो प्रोग्राम में या न में आहिनि शामिल कंदासीं इंशाल्लाह ज़ाहिर हाणे गाने तरफ़ वञूं पिया ठीकु आहे तव्हांखे पंहिंजो गीत हिकिड़ो ॿुधायूं था असां ठीकु आहे जी झर कपते वेही मुसा तो जे कौल कया वाचूड़े जीवा जिया तो जी दिल मन किरिया वाचूड़े जीवा जिया तो जी दिल मन किरिया झर कपते वेही मुसा तो जे कौल कया वाचूड़े जीवा जिया तो जी दिल मन किरिया वाचूड़े जीवा जिया तो जी
जेदी धर्म वारी या एदी तुझी या सिक पिरी जेदी धर्म वारी या एदी तुझी या सिक पिरी घड़ी घड़ी थी तोलक अचे मुझे साह के छिक पिरी छद बशीर सा एडियो जुदायूं आता रहूं बे कठा छद बशीर सा एडियो जुदायूं आता रहूं बे कठा इंजर कपते वेही मुसा तोजे काल कया वाचूड़े जीवाओ जिया तुझी दिल मन किरी व्या वाचूड़े जीवाओ जिया तुझी दिल मन किरी व्या वाचूड़े जीवाओ जिया तुझी दिल मन किरी व्या। माशाल्लाह तमाम बेहतरीन थर जी वारी सां भेंट थी कजे सिक जी तो वारी तो माशाल्लाह एतिरी आहे त सोचो सिक केतिरी हूंदी। बहरहाल गॾोगॾु आहे असां सां गॾु लाइन ते असांजा रेगुलर तमामु मोस्ट सीनियर कॉलर तमामु बहितरीन बशीर ख़ास के लिबा अचो कॉल था रिसीव कयूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो बशीर भा? ख़ुशि लॻा पिया हो? अल्लाह पाक जा लख एहसान मालिक जा करम लॻा पिया आहिनि। तव्हांजे सिंध टीवी जे पूरे सथ खे दुआऊं था कयूं ऐं सदाईं ख़ुशि हूंदो, अल्लाह जे अमान में हूंदो। असांजो डायरेक्टर साहब सैयद खालिद शाह जे पेरनि ते हथ उनखे बि सलाम। साईं अल्लाह जी वॾी जमात तमामु बहितरीन साईं प्रोग्राम ॾिनो आहे, ॾाढो इंजॉय कयो पोइ ऐं असांजो सिंगर बि नौजवान रागी आहे, बाजे ते ॻाए पियो, ॾाढी रूह खे राहत मिले पई। जी तमामु बहितरीन। का फरमाइश आहे बशीर भा? हाँ साईं जन खां फरमाइश हूंदी शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो को बोल ॿुधाए। ठीकु आहे। ऐं मां हिकिड़ो शाइर पढ़ंदुसि जेको साईं खालिद शाह खे मां डेडिकेट कंदुसि। मूंखे न कंदा? हा तव्हांखे बि डेडिकेट कंदुसि, पर ख़ासि साईं खे डेडिकेट थो कयां। साईं जे पेरनि ते हथ ऐं साईं खे वॾी अलाह साईं जमात ॾे तव्हांखे वॾी यार प्रोग्राम ॾाढो भलो आहे। थैंक यू सो मच। तव्हांजी मोहबत प्यार मस्ती मज़ाक हलंदी रहंदी आहे। जी शाइर थो फरमाए त सजण मां अधु माण्हू सॼो सूरन सड़ियो। खालिद भागे मुबारक हुजे। जी सजण मां अधु माण्हू सॼो सूरन सड़ियो, अलाए तोसां कीअं आ यार मुंहिंजो मन अड़ियो। सजण तुंहिंजे इश्क में मां वता चोट जड़ियो, तोजे दरा तड़ियो त न बंदो साईं ॿार चढ़े। छा ॻाल्हि आहे बशीर भा, लाजवाब करे छॾियो। डेडिकेट खालिद शाह। मां बि कयां थी। गॾोगॾु वक़्तु थियो नंढी साई नंढी ब्रेक जो काले नाम जो ॾिसंदा सिंध टीवी मिलूं था नंढी ब्रेक साई खां पोइ। बियर भली कार गुड इवनिंग टू ऑल ऐं खुश आमदीद चवंदम ऐं भली कार सिंधी सीरियल चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण लगारी आयो के अॼु जो प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि हो। फीडबैक अची रहियो आहे। यकीनन मां सेल फोन चेक कई आहे, काफ़ी सारा SMS आया आहिनि ऐं यकीनन मौज़म उनखे शामिल करे रहियो हूंदो। सो बहरहाल प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। हाणे हलो त तकड़ में कलाम तरफ़ गाने तरफ़ ॾिसूं था, ॿुधूं था त कहिड़ो गानो आहे। हाणे स्टैंड बाय NQ छा ॿुधाईंदो दादा? हाणे हिकिड़ो तमामु हिकिड़ी प्यारी शायरी आहे, उहो तव्हांजे अॻियां पेश कयूं था। जी बिल्कुलु थी। वञु न परे हथड़ो छड़ाए कर न जुदाई मुझी दिलड़ी वसाए हो वञु न परे मुखां हथड़ो छड़ाए वञु न परे मुखां हथड़ो छड़ाए कर न जुदाई
सजायो दिल जो गुलशन तोई सजायो उनमें पंहिंजो प्यार वसायो खां सिवा जीअणो अजायो मिल त सही पंहिंजो कुर्ब वधाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए कर न जुदाई मुंहिंजे दिलड़ी वसाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए दिल जी सदा तोखे वञणो न ॾींदी दिल जी सदा तोखे वञणो न ॾींदी थधड़ी हवा तुंहिंजी वाट झलींदी नाज़ करे प्यार मचांदी दूर नथी कंहिंजी दिलड़ी रंजाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए कर न जुदाई मुंहिंजी जिंदड़ी जलाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए तमामु बहितरीन वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए ॾिसो थधड़ियूं हवाऊं बि ईंदियूं रुकावटूं थींदियूं वेंदव त पछताईंदव वञण वारा वरी वापसि न ईंदा आहिनि ऐं वञण वारनि जी वरी उहा शइ न रहंदी आहे उहा चवंदा आहिनि न जेतिरो देगिड़ो दम थिए सो बहरहाल प्रोग्राम में कॉल कयो पेज आहे सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो ऐं कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था इन प्रोग्राम में अचनि या रिपीट थियनि उन नाला मेंशन कंदा वञो इनबॉक्स में वञी करे टाइम लाइन ते कोई बि मैसेज न कयो ज़रूरी आहे कोन उहो शामिलु थींदो न असां पढ़ी सघंदासीं छंछरु आचर सैटरडे संडे 9 खां 11 जे विच में प्रोग्राम रिपीट थींदो आहे उन टाइम ते कॉल न कयो सुता पिया हूंदा आहियूं शहरनि में रहूं था न इन करे सुम्हिया पिया हूंदा आहियूं छा कयूं सो बहरहाल रिपीट टाइम आहे छंछरु आचर 9 खां 11 जे विच में कॉल करण लाइ सॼो सूमर खां अंगारो शाम जो 4 खां 6 दरमियान असीं तव्हांजी ख़िदमत में लाइव आहियूं असां सां गॾु इरफान अली ऐवान कंदकोट खां ऐं कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़ ऐं तबला नवाज़ उस्ताद आसिफ अली अब जाके करेक्ट हुआ है नाम ढोलक 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 तो तबला नवाज़ सो बहरहाल तमामु बहितरीन मज़ो अची रहियो आहे एंजॉय करे रहिया आहियूं असां ऐं यकीन तव्हां बि एंजॉय करे रहिया आहियो प्रोग्राम जो मक़सदु आहे त तव्हां ख़ुशि थियो 2 कलाक तव्हांजो जेको टाइम आहे सुठो गुज़रे ऐं तव्हांजो थोरो मूड बि सही थिए बाक़ी कोई असांजी का हिते का ख़ासि प्लानिंग न आहे त तव्हांखे बाउंड करे वेठा हुजो तव्हांजी मर्ज़ी आहे रिमोट तव्हांजे हथ में आहे ॾिसो या हटाए छॾियो चैनल जी हाणे कहिड़ो गानो छा ॿुधाईंदो छो जो अॼु उस्ताद मंज़ूर सखीरानी प्रोग्राम ॾिसी रहियो आहे जी बिल्कुलु वरी उनजो ई गीत हिकिड़ो प्यारो गीत आहे ॿुधाईंदासीं असां बिस्मिल्लाह ही गीत आऊं पंहिंजी वाइफ जे नाम कंदुसि ऐं मुंहिंजी प्यारी धीउ मिनसा आहे आसनास उन्हनि जे नाम अॼु वरी महबूबा सां मिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूबा सां मिलण जो मौक़ो मिलियो हीअं लॻो वरसे खां पोइ
मशहूर तुस हो तपी तपी तंदूर तुस मसे मसे मशहूर लिकी 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 जो लोग कखा लिखण जो मौक़ो मिलियो लिकी लिकी जो लोग कखा लिखण जो मौक़ो मिलियो ये लगो अरसे खां खिलण जो मौक़ो मिलियो अजवरी आहा अजवरी महबूबा सां मिलण जो मौक़ो मिलियो अजवरी महबूबा सां मिलण जो मौक़ो मिलियो मिठा सजी मछुरा मापियम कही वनी की झरक छम मिठा सजी मछुरा मापियम कही वनी की झरक छम किथे न तो जहड़ो कमल ॾिसण जो मौक़ो मिलियो किथे न तो जहड़ो कमल ॾिसण जो मौक़ो मिलियो हीअं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो अजवरी आहा अजवरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो अजवरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो मेरी पंजे पासे पसी बुखारी अखे राहत रसी मेरी पंजे पासे पसी बुखारी अखे राहत रसी भिनियूं अखियूं आहा भिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो भिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो ये लगो आहा ये लगो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो अजवरी आहा अजवरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो मिलण जो मौक़ो मिलियो मिलण जो मौक़ो मिलियो क्या बात है जी अजवरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो लेकिन गॾोगॾु हाणे वक़्तु आहे नंढी साई नंढी ब्रेक छो कारे न वञो अस्तर सां गॾु रहिजो छो त अञा प्रोग्राम ई कुझु बाक़ी आहे एक दफ़ा ॿीहर भलीकार पूरी सिंध वासिन के जिते सिंध टीवी सही सिधी नशरात ॾिसी रहिया तव्हां सभिनी खे भलीकार चवनि था चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻारी यकीनन अॼु प्रोग्राम असांजे घर भाती आहिनि इरफान अली ऐवान कंध कोटकण कीबोर्ड ते उस्ताद मोहरम नाज़ ऐं तबला नवाज़ उस्ताद आसिफ अली भलीकार ख़ुशि आमदीद ऐं कलाम तरफ़ तकड़ में वेंदासीं छो ब्रेक टाइम चेक हुजण में ज़रूरी हूंदो आहे छो त
पिक्चर अॻियां बाक़ी आहे न सम्झी थी विया हूंदव जी हाणे कहिड़े गाने तरफ़ वेंदासीं हाणे तालिबुल मौला जो हिकिड़ो तमामु तालिबुल मौला मुंहिंजी माशाअल्लाह आइटम तमामु ॿुधाईंदासीं बिस्मिल्लाह थी वञे गीत आऊं पंहिंजे भाणे जे अली निवास हाजी अली निवास मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा उन्हनि लाइ अखियुनि में कॾिया मूं उतारा मिठा मोहब माण्हू नज़ाकत नफासत भी कई हुत पुजानी कया हल तहरान अकुल समझ सारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा उन्हनि लाइ अखियुनि में अॼा मूं उतारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा रगीला लहीरा याकूत थियन था ओ लगीला लहीरा याकूत थियन था शर्माए मरजान मोती वञन था शर्माए मरजान मोती वञन था जे महबूब मुर्की मिठड़ा मोचारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा कदम कुर्बवारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा उन्हनि लाइ अखियुनि में अॼा मूं उतारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा मिठा मोहब माण्हू पिरी प्यार वारा माशाल्लाह
आहिनि ख़ूबसूरत कलाम ख़ूबसूरत शाइरी इंजॉय करे रहिया हूंदो। सो प्रोग्राम जी असांजी में हिन प्रोग्राम सिंधी संगीत में इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हां एंटरटेन थियो। सियारो लॻो पियो आहे ऐं थधि वधी वई आहे, अञा महीनो ॾेढ ॿुधो आहे त अञा थधि थी जैसी इस्लामाबाद में स्नोफॉल थी चुकी आहे, थी रही आहे स्टिल, ऐं हिते जेको आहे बारिश थियण जा इम्कान आहिनि। सो बहरहाल ख़्यालु रखो पंहिंजो थधि में स्पेशली, ऐं चांहि हुजे, समोसा हुजनि या तहरी भत हुजे, शाम जो पहर हुजे, थधिड़ियूं हवाऊं हुजनि ऐं पीरीअ जो शहर हुजे ऐं सुठा सुठा कलाम हुजनि त चंड चार चंड लॻी वेंदा आहिनि प्रोग्राम में ऑटोमेटिक। ॾिसंदा रहो सिंध टीवी। Once again welcome भली कार खुश आमदीद टू ऑल। शाम जो ही पहर नाव असांजे कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु त ईंदा कयो, के त ॻाल्हियूं कयो। सो यकीनन शाम जो ही पहर आई आहियां, चवंदा शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। ही शाम ही राग ही महफ़िलूं ही रौनकूं ही ख़ुशियूं शादियूं ही आबाद रहनि, शाद रहनि पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि सां गॾु बि। प्रोग्राम में कॉल करणु न विसारे, सूमर खां 4 खां 6 दरमियान लाइव आई उनके नंबर बिज़ी मिले, लाइन डिस्कनेक्ट थिए, थोरो वेट कयो देन कॉल कंदा कयो। पेज सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो। प्रोग्राम में सिंगर कहिड़ा चाहियो था ॾिसणु, इनबॉक्स में मैसेज करे करे असांखे मेंशन करायो, यादि ॾियारींदा वञो, मेंशन कंदा वञो नाला त ईज़ी रहनि। टाइम लाइन ते मैसेज करण जो को फ़ाइदो न आहे छो त शामिल न थींदा। राइट नाउ तव्हांजा मैसेज जेके बि कयल आहिनि स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया हूंदो। इहा महिरबानी आहे मौज़म जी। तुंहिंजी तस्वीर दिल में सजाए छॾियमि, तुंहिंजी यादुनि खे सीने सां लाए छॾियमि, तुंहिंजी तस्वीर दिल में सजाए छॾियमि, तुंहिंजी तस्वीर दिल में सजाए छॾियमि, तुंहिंजी राह में अखड़ियूं विछाए छॾियमि, ईअं तकींदे तकींदे राति गुज़री वई, लुड़क वहंदा रहिया तू न आए पिरी, लुड़क वहंदा रहिया तू न आए पिरी। खबर सूर वारनि जी बेदर्द खे, तो सिवा केरु ॼाणे मुंहिंजे दर्द खे, छा ख़बर सूर वारनि जी बेदर्द खे, छा ख़बर सूर वारनि जी बेदर्द खे, दर्द दिल जी दवा थी पवे हा, दर्द दिल जी दवा थी पवे हा मिठा, ईअं लुछंदे सॼी राति गुज़री वई, लुड़क वहंदा रहिया तू न आए पिरी, लुड़क वहंदा रहिया तू न आए पिरी। भला ही अकेलो सफ़र
बरसात हुई आऊं तन्हा कयामत संदी रात हुई न का खबर खैर जी न पिरियां पाण मुझे हीणे हाल जी तोखे कहिड़ी आहे जान कॾहिं त रूह कॾहिं त रूह रिहान कर अची तूं अमीन सां हीर थदड़ी घुली पई ऐं बरसात हुई आऊं तन्हा कयामत संदी रात हुई आऊं तन्हा कयामत संदी रात हुई मैं कदे में नसीराणी वेठुस वञी मैं कदे में नसीराणी वेठुस वञी पीअंदे पीअंदे सॼी रात गुज़री वही लुढ़क वहंदा रहा तू न आए फिरी रोंदे रोंदे सॼी रात गुज़री वही जागंदे जागंदे तड़पंदे तड़पंदे जागंदे जागंदे तड़पंदे तड़पंदे सूर सहंदे सॼी रात गुज़री वही लुढ़क वहंदा रहा तू न आए फिरी लुढ़क वहंदा रहा तू न आए फिरी क्या बात है छा ॻाल्हि आहे वॼाए छॾियो लुड़क वहंदा रहिया तू न आए पिरी जॾहिं ख़बर बि आहे त पिरी खे अचिणो ई न आहे त लुड़क वहण जी ज़रूरत कहिड़ी आहे पर इहो केरु सम्झे अकल कंहिं वटि हुजे त सो अच्छा जी तव्हां सम्झी विया तव्हांजी वॾी महिरबानी आहे असां सां गॾु फनकार इरफान अली ऐवान कंदकोट खां कीबोर्ड ते उस्ताद मुहर्रम नाज़ ऐं तबला नवाज़ ते उस्ताद आसिफ अली थैंक यू सो मच प्रोग्राम हमेशह वांगुरु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे ऐं टाइम घटि मुका बि सघंदा एंड में तकड़ में कोई मैसेज हिकिड़ी लाइन जो मैसेज पोइ असां वाइंड अप कंदासीं पोइ तव्हां गान ते वेंदा मैसेज कोई तकड़ो 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 मैसेज इहो आहे त इंसान खे कोशिशि करणु खपे छा जी कंहिंजी दिलि न रंजाए हाय हाय तमामु कंहिंखे ॾुखाए न छो जो हिन दुनिया में माण्हू ईअं ख़ाली हथे आयो आहे ख़ाली हथे वेंदो डेफिनेटली हीउ प्यार जो पैगाम आहे हक़ूक़ुल इबाद उहा यानी कि प्यार ॾियो प्यार वठो प्यार में ई मज़ो आहे ऐं प्रोग्राम जे बारे में छा राय आहे प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो बोर कयो आहे तॾहिं बि ॿुधाए छॾियो पाण में माशाअल्लाह तमामु सुठो प्रोग्राम सिंध टीवी वारनि जी वॾी हिकिड़ी काविश आहे हिकिड़ी कोशिशि आहे हिकिड़ो लाइव प्रोग्राम सुठो हिकिड़ो मैनेजमेंट तमामु घणी दिलि ख़ुशि थी आहे तमामु घणी ख़ासि तौर ते मैडम जी तव्हां वेठा थिया तव्हां बि खिल खिलायो था पिया ख़ुशी में ऐं उन सां गॾु सुठा हिकिड़ा तमामु जीअं कीबोर्ड ते ज़बरदस्त मोहरम भाई ऐं आसिफ तमामु कमाल क्या बात है माशाअल्लाह फर्स्ट टाइम साईं वारनि सां जेको ॻाइण जो थियो आहे त महसूसु नथो थिए जो असां यानी कि कॾहिं मिलिया या आहियूं या न आहियूं महसूसु नथो थिए मां सम्झां थो ईअं ई आहे मां उहो ई चवंदी प्रोग्राम में गुलदस्तो ऐं कलरफुल गुलनि सभई जॾहिं ईंदा आहिनि जमा थींदा आहिनि ख़ुशबू ॾींदा आहिनि कलरफुल रंग जेके विखरंदा आहिनि त ऑटोमेटिक प्रोग्राम में चार चंड लॻी वेंदा आहिनि पंहिंजी मेज़बान किरण लगारी जे बिहाइंड द कैमरा 24 आवर जेके वर्क कंदा आहिनि इरफान डहर आहिनि सजाद आहिनि ऐं इन खां पोइ अज़ीज़ सुमरो आहिनि ऐं डायरेक्टर सैयद ख़ालिद आहिनि ऐं मौज़म आहिनि GM रिंद आहिनि इन सभिनी खे ॾियो इजाज़त इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे 4 खां 6 दरमियान तव्हांजी ख़िदमत में असीं हूंदासीं हाज़िर तव्हांजा गुलाम तेसिताईं रखो ख़्यालु पंहिंजो प्यार जो हमेशह चवंदी आहियां कीप वॉचिंग सिंध टीवी और सिंध टीवी न्यूज़ मुंहिंजे तरफ़ां सिंध टीवी टीम तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ ऐं एंड में तकड़ में हिकिड़ो ख़ूबसूरत गानो थी वञे ओवर टू यू जेदा सैयार जो है माड़ा ए तमाड़ा सैयार जो है कुछ भी होवे साथ
खबर नी केड़ा तेरे कमले असा ता चुन के यार बनाए शौकां दा खबर नी